गत 25 मार्च को सिंधु भवन राजेंद्र नगर में दिल्ली की समस्त पंचायतों की बैठक का आयोजन किया गया। सिंधी भाषा और सिंध समाज आस्ता आस्ता कम हो रहा है। सिंधी भाषा आस्ता आस्ता लुप्त हो रही है। मैंने लोगों से, अपने सिंध समाज के लोगों से कहा कि आप सिंधी भाषा को संजो कर रखें, अपने बच्चों तक सिंधी भाषा लेकर जाएं, अपना इतिहास बच्चों को पढ़ाएं, क्योंकि सिंध से ही हिंद बना और हिंदुस्तान बना है। इसलिए अगर सिंधी समाज आस्ता आस्ता गिनती में कम होता गया और सिंधी भाषा लुप्त हो गई तो देश के लिए खतरा होगा। मेरी तरफ से चेटीचंद की नववर्ष की आप सबको बहुत धन्यवाद। बैठक सिंधी जागृति सभा व सिंधु समाज राजेंद्र नगर ने बुलाई थी। सिंधी जागृति सभा हर वर्ष पंजाबी बाग ट्रैफिक ट्रेनिंग पार्क में सिंधी चेटीचंद मेले का आयोजन करती है। सभिनी खे ख़बर आहे, सिंधी जागृति सभा 8 अप्रैल आर्तवार ॾींहुं पंजाबी बाग में चेटीचंड मेलो मनाए रही आहे। सिंधियत क़ाइमु रहे, जंहिंजे लाइ ज़रूरी आहे कि सिंधियुनि जा मेला लॻंदा रहनि। सभिनी दिल्ली जे सभिनी सिंधी पंचायत खे निमाणी वेनिती, वधीक में वधीक संख्या में अची करे सिंधियत जी मौज वठनि। भाई इहो चेटीचंड मेलो असां पिछले 43 सालनि खां मनाए रहिया आहियूं। पहले अजमल खां पार्क में मनाईंदासीं, पिछले 18 सालनि खां असां पंजाबी बाग में इहो मेलो मनाए रहिया आहियूं। असांजे मन में इहा भावना इन करे आई, जॻह जॻह सिंधियत जेकी असांखे लुप्त थी रही आहे, जंहिंजे अचण में असांजे भाउ विनोद नैनवानी जेको भोपाल में अची असांखे उत्साहित कयो, असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं कि सिंधियत खे वाधारे लाइ उन इहा नई टीम ठाहे करे सिंधी जागृति सभा जो शान वधायो आहे। जय झूलेलाल। इस विश्व विख्यात चेटीचंद मेले में दिल्ली के साथ साथ पड़ोसी राज्यों से भी लगभग 15 से 20 हजार सिंधी भाग लेने आते हैं, परंतु ये संख्या 30,000 हो, इसलिए इसी विषय को लेकर सिंधी जागृति सभा ने सिंधु समाज राजेंद्र नगर के साथ ये मिलकर ये बैठक बुलाई थी। सिंधियुनि जे वधाइण लाइ असांखे सभ खां पहिरियों जेकी असांजी प्रथम पाठशाला आहे, असां पंहिंजे ॿारनि सां सिंधीअ में ॻाल्हायूं। मूंखे ॾाढो दुख थींदो आहे कि अॼुकल्ह असांजे घरनि में माताऊं भेनरियूं सभु हिंदी ऐं अंग्रेजी में ॻाल्हाइनि थियूं। हिन सां असांजी भाषा लुप्त थींदी वेंदी। त असां इहो प्रण कयूं आहे चेटीचंड ते कि असां पंहिंजे ॿारनि सां सिंधी में ॻाल्हाईंदासीं। त सिंधी बचाइण जो हिकु मात्र साधन इहा आहे कि असां ॿारनि सां घर में सिंधी में ॻाल्हायूं। इहा अॼु चेटीचंड जे मौक़े ते मां सभिनी सिंधी भाउरनि खे निमाणी वेनिती थो कयां ऐं मूंखे आशा आहे। परंतु ये संख्या 30,000 हो। हुजणु खपे। तव्हां हथ मथे करे मूंसां वाइदो कयो मां 30,000 माण्हू सिंधी इकट्ठा थी करे सिंधियत क़ाइमु कंदा। पिछले 5 सालनि खां असां हिन मेले सां जुड़ियल आहियूं ऐं असांखे लॻो हीउ मेलो ढंग सां न थी रहियो आहे। असां हिनखे अञा 4 चांद लॻाए सघूं था। त उन हिसाब सां असांखे प्रोग्राम खे अञा वॾो करे रहिया आहियूं, माण्हुनि खे जोड़े रहिया आहियूं। जेको वर्ग हिन प्रोग्राम में न अची रहियो वॾो वर्ग, असां उनखे जोड़ण जी कोशिशि करे रहिया आहियूं जीअं उहे अचनि ऐं हिन प्रोग्राम खे सफल थिए। पिछले 5 कई आहे। असांजो मेलो जेको चेटीचंड जो जेको शायदि भारत वर्ष में सिंधियुनि जो सभिनी खां वॾो मेलो आहे, 8 अप्रैल जो पंजाबी बाग पार्क में सुठे नमूने सां मनायो थो वञे ऐं इन में सॼी दिल्लीअ जी पंचायतनि जा प्लस हिंदुस्तान जे बि कई शहरनि खां हिन में माण्हू अचनि था पिया, शिरकत करनि था पिया। ऐं अॼु हिते सॼो जेको माहौल ॾिठो सभिनी पंचायतनि जो जेको गॾिजी करे, त इहो थो लॻे पियो कि हाणे असांजी सिंधियत जी जेको डोर आहे, जेको रस्तो आहे, इलाही सुठे नमूने खां खुलियो आहे ऐं इहो अॻिते वधंदो ई वेंदो। असांजी बैठक में मेले को लेकर सिंधी पंचायतों ने भी अपने अपने सुझाव दिए, जिन्हें सभा के अध्यक्ष मनोहर बलवानी ने सहज स्वीकार कर लिया। मेला संयोजक व सभा के कोषाध्यक्ष विनोद नैनवानी ने सिंधी टुडे को जानकारी देते हुए बताया
कि यह मेला रंगारंग सिंधी सांस्कृतिक कार्यक्रमों से भरा रहेगा। निमाणी वेनती कयां थो कि तव्हां 8 अप्रैल अजमल खां पार्क में चेटी चंड मेले ते अची करे पंहिंजी हाज़िरी ॾेई करे झूलेलाल जा तव्हां आसीस वठंदा ऐं 12 ते सिंधी है हम यही मुझी सोच मैं मेले सां 18 साल खां जुड़ियल आहियां वॾो लाडली सां। मुझी सब सोच हिन करे जुड़े कि असां सभु सिंधियुनि खे हिकु छत हेठों हलणु चाहींदा आहियूं। यही सोच वठी करे तव्हांजे मेले में सभिनी इनवाइट थो कयां कि सभु पंहिंजा भाउर असां माण्हू समाज में ॾेखारे सघंदा आहियूं सिंधी है हम। जय झूलेलाल। जिसके लिए विशेष रूप से मुंबई से विपिन शेवानी, अजमेर से सिंधुधारा म्यूजिकल ग्रुप के मंगाराम व दिल्ली की मशहूर एंटरटेनमेंट कंपनी अमित सगानी की ड्रीम्स वर्ल्ड एंटरटेनमेंट की शानदार पेशकश होगी। इसके अलावा सिंधी बाजार, सिंधी शहनाई व पूज्य बैराणा साहब की जोत साहब तो होगी ही। समस्त सिंधी जनता से 8 अप्रैल को पंजाबी बाग में आयोजित सिंधी चेटीचंड मेले में आने का सादर निवेदन किया गया।